नाज़रीन बदीन में असांजे नुमाइंदे ए बी जमाली की रिपोर्ट मूजिब कटण शहर जो 1996 में तैमीर थियल बाईपास रोड हंधा हंधा टुटी वियो आहे, जंहिंजे करे रोड जा पत्थर भी ॿाहिरि निकिरी आया आहिनि। विच शहर में गुज़रंदड़ वज़नी ट्रालर टकन सबब आम ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। थरपारकार खां लूण ऐं कोयलो खणी ईंदड़ वज़नी ट्रालर ऐं टकूं बाईपास टुटी वञण करे शहर मंझां गुज़रनि थियूं। इन सिलसिले में PP सिटी जे सदर फ़रत जब्बार आरफाणी STV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बाईपास रोड जे जल्द तैमीर कराए वज़नी ऐं लोड गाॾियूं शहर बजाए बाईपास सां गुज़ारियूं वञनि। लोड गाॾियूं शहर में गुज़रण सबब शहरवासियों खे तमामु घणो परेशान थियणो पवे थो। लोड गाॾियुनि जे अच वञ सबब ट्रैफिक जो जाम थियणु महमूल बणिजी वियो आहे। एमरजेंसी सूरत में तमामु घणी ॾुखियाऊं पेश अचनि थियूं। हुननि मुतालबो कयो बाईपास रोड खे ॻोठ तमाची बजीर वटां मोड़ ॾेई बाईपास रोड खे नए सिर तमीर करायो वञे। AB जमाली STV न्यूज़ बदीन, हर ख़बर अवां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ STV न्यूज़।